अस्सलाम वालेकुम। गुलशहर टगर तव्हां सां गॾु आहे। अॼु असांजे साम्हूं आहे सिन्फ़ रुबाई। रुबाई जो लफ़्ज़ रब मां वरितलु आहे, जंहिंजी लफ़्ज़ी माना आहे चार, या कंहिं शइ जी चोथीं पती या चोथों हिसो। ॿी सूरत में चार हिसा, चार पहलू या चार जुज़ा। इस्तलाही माना मूजिबि रुबाई चइनि सिटनि वारे शेर खे चइबो आहे, जेको रुबाई जे मख़सूस बहरनि ऐं उन मां निकितल ख़ासि 24 वज़ननि मां कंहिं ते बि लिखियलु हुजे। उनखे रुबाई उन करे बि चवंदा आहिनि जो बहर हिज़्ज जंहिंमें रुबाई चई वञे थी, चइनि जुज़नि मां मुरकिब थिए थो, ऐं उन करे उन्ही जुज़नि जी उन करे उन्ही वज़न जी हिकु मिस्र अरबी में 2 जुज़नि वारो हिकु शेर बणिजे थो। उन हिसाब सां रुबाई जे चइनि मिसरनि में 2 शेर थियनि था। रुबाई में 2 शेर, 2 बेत या 4 मिसर हुअण करे हिन सिन्फ़ खे 2 बेती, 4 मिसरी ऐं तराना जे नाले सां पिणु सॾियो वेंदो आहे। इल्मु अरूज़ में रुगो उहा ई हिकु सिन्फ़ अहिड़ी आहे जंहिंजो वज़न मुतयन यानी मुक़ररु थियलु आहे। रुबाई जूं पहिरियों 2 सिटूं ऐं आख़िरी चोथीं सिट पाण में हम काफ़िया ऐं हम रदीफ़ हूंदियूं आहिनि, ऐं टी सिट काफ़िए खां आजी हूंदी आहे। पर कॾहिं कॾहिं 4 सिटूं पाण में हम काफ़िया ऐं हम रदीफ़ थींदियूं आहिनि।